कॉलेज मुराद मेमण में हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो हुयो, जंहिंमें असां हिन कॉलेज चैंपियन ट्रॉफी जीती आहे। ओवरऑल सिंध जेका 5th गेम्स प्रोग्राम थियो चैंपियन ट्रॉफी जो, उन में फुटबॉल में असांजो चैंपियन थियो आहे कॉलेज। इन में असां सभिनी खे ख़ुशी थी आहे ऐं असां कॉलेज लाइ पर कॉलेज जे स्टाफ ॿारनि जे लाइ ऐं मेमण ॻोठ जे लाइ हिकिड़ो वॾो ऑनर आहे त असांजो कॉलेज फुटबॉल में चैंपियन थियो। ॿियनि गेम्स में बि हिसो वठंदा रहिया पर इतफ़ाक़ सां उन्हनि में न अची सघियो, हार जीत आहे, पर फुटबॉल में असां पूरे सिंध में चैंपियन थियासीं। ऐं इन में असां जो ही नंढे लेवल ते हिकिड़ो प्रोग्राम प्रिंसिपल साहब मुनक़द कयो, जंहिंमें पुराणा हिते जेके कलीग्स कॉलेज में प्रोफेसर्स ड्यूटी ॾेई अंजाम ॾेई विया उन्हनि खे बि घुरायो ऐं स्पेशली असांजे RD कराची आहे उनखे बि घुरायो वियो। ऐं RD साहब ॿारनि में ट्रॉफियूं सर्टिफिकेट ऐं उन्हनि खे शील्ड ॾिनियूं ऐं ख़ुशी जो इज़हार कयो। ऐं उन खां सवाइ असांजो ही कॉलेज डिस्ट्रिक्ट मलीर जो हिकिड़ो पुराणो कॉलेज आहे ऐं डिस्ट्रिक्ट मलीर 40 साल हिन कॉलेज खे थी विया आहिनि। 40 सालनि में असांजे हिन कॉलेज में माशाल्लाह मुख़्तलिफ़ सरगर्मियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर हिन सरगर्मियूं जेके प्रिंसिपल असांजो अब्दुल अज़ीज़ नईमी साहब ही ॿियो दफ़ो चार्ज वरिती आहिनि, जॾहिं बि आयो आहे त हिन पंहिंजूं तालीमी निसाब सां गॾु तालीमी सरगर्मियुनि सां गॾोगॾु हिन स्पोर्ट्स खे जेको आहे सो अॻिते आंदो आहे ऐं ॿारनि में स्पोर्ट्स ऐं ॿियूं जेके करिकुलम एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में ॿारनि खे तमामु शिरकत जो मौक़ो ॾींदो आहे। ऐं अल्लाह जी महिरबानी थी, अल्लाह जा वॾा एहसान थिया जो असांजो कॉलेज हींअर फुटबॉल में चैंपियन थियो आहे। ऐं उम्मीद अला में आहे असां हिते ॻोठ जा जेके मौजूदीन आहियूं उहो हिन कॉलेज में साईं जे साथ में गॾु बीठा आहियूं। इंशा अल्लाह ताला ही तालीम असांजी ॿारनि जे लाइ ज़रूरी आहे, असांजे इलाइक़े जे लाइ ज़रूरी आहे ऐं उन सां गॾोगॾु ही स्पोर्ट्स जी एक्टिविटीज़ ज़रूरी आहिनि। उन जी वजह इहा आहे त ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु जेके असां स्पोर्ट्स जी फैसिलिटी न ॾींदासीं त ॿार ॿियनि मुख़्तलिफ़ शयुनि में तवजो ॾींदो, जंहिंमें ॿार खामखां जो होटलुनि ते मज़ारनि में ऐं नशे में इन्हनि शयुनि खां बचण जो असां वटि वाहिद हलियो आहे त ॿार खे तालीमी निसाब सां गॾोगॾु असां गेम्स में अॻिते आणियूं त जीअं ॿारनि जी एक्टिविटीज़ रहे, ॿार फिज़िकली फिट रहनि ऐं मेंटली बि फिट रहनि। सो असांजे स्पोर्ट्स जो मक़सदु ई हूंदो आहे त ॿार फिज़िकल मेंटली फिट रहे। सो असां सभिनी गॾियल कोशिशि बि आहे, असां इलाइक़े वारनि जी आहे, असांजे मोज़िज़ीन इन्हनि में शिरकत कई, अबूबकर मेमण साहब, रमज़ान मेमण, हाजी नदी मेमण ऐं बशीर अहमद असांजे मेमण ऐं ॿिया मुख़्तलिफ़ नोटेबल पर्सन्स बि इन में शिरकत कई। ऐं वरी बि उमेदु नथो कयां असांजे ॻोठ जे असांजे इलाइक़े जे मोज़िज़ीन सां, स्पेशली मेमण ॻोठ जे असांजी मेमण बिरादरी जी कम्यूनिटी सां त हीअ कॉलेज असांजे दिलि जो कॉलेज आहे। असां पंहिंजी ज़मीन ॾेई करे हिन कॉलेज खे असां 40 साल अॻु में कंस्ट्रक्शन कराई ऐं हाणे असांजो फ़र्ज़ु थो थिए त हिन कॉलेज में असांजे ई इलाइक़े जा ॿार पढ़नि था त उन्हनि जी मेंटली ऐं फिज़िकली फिटनेस लाइ असां सभु काविशूं कयूं, सभु कोशिशूं कयूं ताकी असांजा ॿार सुठी तालीम सां गॾोगॾु स्पोर्ट्स में बि सुठे तरीक़े सां हिसो वठी सघनि।